हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? वीडियो जे पहिरें हिसे में पाण सिंधु दरिया जी कहाणी ते पहिरीं वीडियो कल अपलोड कई। ही ॿी वीडियो आहे जंहिंमें पाण चश्मा बैराज खां केटी बंदर ताईं जो सफ़र कंदासीं। जेको कुझु असांखे थोरो घणो ख़बर आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरें हिसे में काफ़ी शयूं डिस्कस कयूं असां सिंधु दरिया जे बारे में। चश्मा बैराज ते वरी हिकु, बल्कि तव्हांखे न मां थल केनाल ऐं ग्रेटर थल केनाल छा हूंदो आहे जो फ़र्क़ु थो ॿुधायां। पहिरियों जिना बैराज मां 8000 गुंजाइश वारो 8000 क्यूसिक गुंजाइश वारो हिकु वाह निकिरंदो आहे जेके चवंदा आहिनि थल केनाल। ठीकु आहे। इहो थल केनाल मियांवाली ज़िलो, भक्कर ज़िलो, लिया ज़िलो ऐं मुज़फ़रगढ़ ज़िले में आबादी कंदो आहे ऐं दरिया जे उभरंदे पासे पैरेलली हलंदो आहे। माना थल जेको थल डेज़र्ट आहे न, बेसिकली थल डेज़र्ट उनखे आबाद कंदो आहे। थल ऐं थर में कहिड़ो फ़र्क़ु आहे तव्हां ख़बर आहे हिन ॻाल्हि जी? भला साइड नोट ते तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, थल ऐं थर में छा फ़र्क़ु आहे। जेसि ताईं मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त सिंधी ऐं सराइकी में काफ़ी वर्ड्स रे ऐं लाम में तब्दील थियल आहिनि। आहे इहो बि थर, सराइकी में हुनखे थल चवंदा आहिनि। जीअं सिंधी में वार चवंदा आहिनि, सराइकी में वाल चवंदा आहिनि। सिंधी में ॿार चवंदा आहिनि, सराइकी में ॿाल चवंदा आहिनि। ठीकु आहे न। अहिड़े तरीक़े सां कुझु ॿिया वर्ड्स आहिनि। आहे इहो थर, पर सराइकी ॿोली में हुनखे थल चवंदा आहिनि। अच्छा, ॻाल्हि पहली थल केनाल जी। जिना बैराज मां हिकिड़ो ई वाह निकिरंदो आहे जेके थल केनाल चवंदा आहिनि। उनखां पोइ पाण जेकॾहिं चश्मा बैराज मां जेको निकिरंदो आहे चश्मा झेलम लिंक केनाल, तव्हां ख़बर आहे न, चश्मा झेलम लिंक केनाल। उन ते अधीकोट जे मक़ाम ते हिकिड़ी जॻह आहे अधीकोट, उतां हिकिड़ो वाह निकिरंदो आहे, उनखे चइबो आहे ग्रेटर थल केनाल। यानी कि थल केनाल ऐं ग्रेटर थल केनाल ॿई अलॻि वाह आहिनि। उन ग्रेटर थल केनाल में 8500 क्यूसेक जी गुंजाइश आहे जेको चश्मा झेलम लिंक केनाल मां निकिरंदो आहे ऐं उहो साॻियो ई अगेन ख़ासि तौर ते भक्कर, खुशाब ऐं लिया ज़िले जूं कुझु ज़मीनूं आबाद कंदो आहे। फ़ौजियुनि जी ज़मीनूं आहे, उनखे उनखे पाणी मड़ी ॾियणो पवंदो आहे। तव्हां ख़बर भला ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि। तव्हांखे मां चश्मा झेलम लिंक केनाल जी हक़ीक़त ॿुधायां। ठीकु आहे न। हक़ीक़त छा आहे हिन जी? तव्हां ख़बर आहे, मां घटि में घटि 17-18 साल इन चश्मा केनाल जे भरिसां रहियो आहियां ऐं रोज़ उनखे मां क्रॉस कंदो हुउमि। ड्यूटी करण लाइ वेंदो हुउमि, रोज़ चश्मा बैराज तां मां इहो क्रॉस कंदो हुउसि। जेको चश्मा झेलम लिंक केनाल आहे सॼो साल न आहे वहंदो। पहिरीं ॻाल्हि त इहा सही आहे, सॼो साल बिल्कुलु न वहंदो आहे। मई में जॾहिं दरिया में पाणी अचणु शुरू थींदो आहे, बर्फ़ रिझंदी आहे सिंधु दरिया में, त उन वक़्तु पंजाब जे ॿियनि दरियानि में पाणी घटि हूंदो आहे ऐं उहो पाणी बर्फ़ जो रिझियलु पाणी मई वारो जेसि ताईं कोटली बैराज ते पुॼे त उनखे महीनो लॻंदो आहे ऐं ज़रूरत हूंदी आहे कोटली बैराज खे। उन वक़्तु पंजाब चालाकी चओ, बेईमानी चओ या जुगाड़ चओ या हथ जी सफ़ाई चओ, पंहिंजे हिसे जो पाणी चवंदा पंहिंजे हिसे जो पाणी मां जितां वणे उतां कढंदुमि। पोइ चश्मा झेलम लिंक केनाल मई में स्टार्ट कंदो आहे, जेको न करणु खपे। उनखे सिंध खे जॾहिं आॻाट पाणी जी ज़रूरत पवंदी आहे न, त उन वक़्तु चश्मा झेलम लिंक केनाल खे पंजाब वहाए करे अप्रैल में, बल्कि 15 अप्रैल खां पोइ मई जून में पाणी उहो खणी झेलम में विझंदो आहे। झेलम मां चुनाव में, चुनाव मां पोइ वरी सॼो सिस्टम हुनजो थींदो आहे आबाद। हालांकि पाणी जेको आहे जुलाई अगस्त में त उहो ई घणो हूंदो आहे, ॿोॾि जो पाणी उनमें वहाइणु खपे। उनमें चलो वहंदो आहे, पर आहे असल में फ्लड केनाल, त उनखे अप्रैल मई जून में न वहणु खपे। सिंध खे उनजो नुक़सानु थींदो आहे। ठीकु थी वियो। पोइ वरी जॾहिं वरी वाकरा घटिजणु शुरू थींदा आहिनि त बि हू पाणी सेप्टेंबर में, अक्टूबर में बि कुझु खणंदो आहे, जंहिंसां सिंध जी पाछाटी पोख खे नुक़सानु थींदो आहे। पाणी दरिया में सिस्टम में घटिजी वेंदो आहे। बाक़ी सियारे वारो जेको टाइम आहे न, माना अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी, फेबरवरी, मार्च, अप्रैल जे अध ताईं चश्मा झेलम लिंक केनाल बंदि हूंदो आहे। साल में 4 खां 5 महीना वहंदो आहे ऐं फुल कैपेसिटी में शायदि महीनो 2 महीना बस।
बाक़ी उनजो नॉर्मल फ्लो हूंदो आहे। पर सिंध खे उन टाइम ते उन वक़्त में तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे पाणी जी, ऐं पंजाब पंहिंजे हिसे जो पाणी 2 नंबरी करे हितां खणे थो, मुंहिंजो हितां खणंदो, हितां इन करे थो खणे पियो, उहा पाण सम्झण जी ज़रूरत आहे। छो उन ज़माने उन वक़्त में चुनाव में पाणी न ईंदो आहे, उहो पाणी चुनाव में डाइवर्ट कंदा आहिनि झेलम दरिया खां। पंजाब जो सिस्टम आहे न उहो कनेक्टेड आहे, सिंधु दरिया जो पाणी झेलम में वेंदो आहे, झेलम जो पाणी वरी चुनाव में वेंदो आहे, चुनाव जो पाणी वरी पोइ पंजनद ऐं रावी दरिया सॼो कनेक्टेड आहे पाण सिस्टम, ठीकु आहे न। सो मिसाल सपोज कयो जो इर्सा जो विर्छ वारो सिस्टम आहे, जंहिंखे 91 वाटर अकॉर्ड चइबो आहे, 91 वाटर अकॉर्ड 1991 वारो पाणी जो मुआइदो, उन सिंध जो शेयर आहे 37%, सिंधु दरिया जे सिस्टम ते। पंजाब जो शेयर आहे 37%, 14% शेयर आहे बलोचिस्तान जो, 11% शेयर आहे KPK जो, खैबर पख्तूनख्वा जो। सो पंजाब चवंदो आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां पंहिंजो 30% शेयर जेको आहे न, जॾहिं बि दिलि कंदी जितां बि कंदी, त तौंसा बैराज ते खणा मुंहिंजी मर्ज़ी आहे, चश्मा ते खणा त पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे, जिना बैराज ते खणा पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे। सो उन में हो सम्झ धकींदो आहे, या जितां खणणु न खपे या सिंध खे ज़रूरत आहे उन टाइम ते पाणी खणी थो वञे, माना कानून जे हिसाब सां, वाटर अकॉर्ड जे हिसाब सां उनखे उहो मिसयूज़ करे इहो पाणी कढी वेंदो आहे। सो चश्मा बैराज जो इहो कुझु मां चयो तव्हांखे क्लियरिफिकेशन कुझु ॾियां। उनखां पोइ हेठि दरिया निकिरंदो आहे तक़रीबन 300 किलोमीटर चश्मा बैराज खां हेठि वही करे तौंसा वटि पहुचंदो आहे, डेरे गाज़ी खान, जेके पाण डेरा गाज़ी खान चवंदा आहियूं, या डेरा गाज़ी खान ज़िलो, उते इलाइक़ो तालको आहे तौंसा। हाणे छा ज़िलो बि थी वियो आहे तौंसा, उहो न जेको पंजाब जो चरियो चीफ मिनिस्टर कहिड़ो हो, उस्मान बुज़दार, उहो बि तौंसा जो हुयो। तौंसा बैराज मां 3 वाह निकिरंदा आहिनि, ठीकु आहे। साॼे पासे जेको वाह निकिरंदो आहे उनखे हिकिड़े खे चइबो आहे डेरा गाज़ी खान कैनाल। उहो डेरा गाज़ी खान ज़िलो सॼो ऐं राजनपुर ज़िलो इनखे आबाद कंदा आहिनि। गुंजाइश 8 खां 8.5 क्यूसेक आहे। घणे भाङे उहो नॉन पेरीनियल कैनाल आहे। नॉन पेरीनियल कैनाल छा हूंदो आहे, जेको सॼो साल न वहंदो आहे, कुझु हिसे जे साल में कुझु टाइम वहंदो आहे। सो डेरा गाज़ी खान कैनाल बि सारियुनि जे मौसम में ऐं विचूं कणिक जे लाइ कॾहिं कॾहिं खोलींदा आहिनि, पर सॼो साल न आहे वहंदो, मूंखे ख़बर आहे चङी तरह। ऐं वरी जेकर पाण सॼे पासे ॾिसूं त उते 2 वाह निकिरंदा आहिनि। हिकिड़ो निकिरंदो आहे मुज़फ़रगढ़ कैनाल, उहो बि 8000 गुंजाइश जो आहे, ऐं मुज़फ़रगढ़ कैनाल आबाद कंदो आहे ज़िले मुज़फ़रगढ़ खे, तक़रीबन सॼे ज़िले जे लाइ अलॻि वाह आहे इहो। जेको 3 वाह आहे खॿे पासे उनखे चइबो आहे तौंसा पंजनद लिंक कैनाल, TP लिंक कैनाल बि चवंदा आहिनि, तौंसा पंजनद लिंक कैनाल। इनजी गुंजाइश आहे 14000 क्यूसेक। तौंसा पंजनद लिंक कैनाल डायरेक्ट पाणी वञी चिनाब दरिया में विझंदो आहे, जेको पंजनद वटि ठहियल बैराज मां बहावलपुर ज़िले ऐं रहीम यार खान ज़िले में पाणी पहुचाईंदो आहे। ठीकु थी वियो। त तौंसा बैराज जेको पंजाब में सिंधु दरिया ते 3 नंबर बैराज आहे, उहो किथां पाणी खणंदो आहे, तौंसा बैराज वटां पंजनद वारे बैराज में कनेक्ट कंदो आहे, उतां उहो पाणी 3 वाहनि जे ज़रिए कुझु हिसो मुज़फ़रगढ़, बाक़ी यानी कि मेन हिसो बहावलपुर ऐं रहीम यार खान में आबादी कंदो आहे। सो उहो 14000, उहो जेको वाह आहे न उहो अक्सर माना पाणी खणंदो आहे तक़रीबन। छो जो पंजाब में आख़िरी बैराज कहिड़ो आहे, पंजाब जो पंजनद बैराज, उते पाणी पहुचंदो ई कोन्हे। मथां जेको अचे थो एतिरा सारा ॿिया बैराज, 8 बैराज आहिनि पंजाब में, ॿियनि वाहनि ते, ॿियनि दरियानि ते, रावी ते, चिनाब ते, झेलम ते 8 खनि बैराज आहिनि। सॼो पाणी निकिरी वेंदो आहे। पंजनद बैराज जो सॼो पाणी या आबादी जो पाणी उहो तौंसा वटां खणंदा आहिनि। ठीकु थी वियो। उनखां पोइ वरी ॿियो मसइलो आहे, तौंसा खां वठी गुड्डू ताईं तक़रीबन 350 किलोमीटर जो पंधु आहे, 400 भला 300-400 जे विच में। ऐं उते दरिया बिल्कुलु फ्लेट हूंदो आहे, यानी कि आबादी मां वहंदो आहे, यानी कि ज़मीन मां वहंदो आहे, जबल त कोन आहिनि उते ज़ाहिर आहे। सो उते कचो आहे, जीअं पाण वटि कचो आहे न, ईअं उते कचो आहे। सो तौंसा खां वेंदे गुड्डू ताईं दरिया जे ॿिन्ही पासे हज़ारें लिफ्ट मशीनूं लॻल आहिनि। छा लॻल आहिनि? लिफ्ट मशीनूं, जितां पाणी
मोटर ज़रिए लिफ्ट ज़रिए छिके करे कच्चे जा लखें एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे। जेतिरो पाणी तौंसा मां छॾिबो आहे ओतिरो गुडू वटि उहो पहुचंदो न आहे। हिकु सिस्टम लॉस थींदा आहिनि, ॿियो वरी खणत थी वेंदी आहे तमामु घणी पाणी हितां ट्यूबवेलनि जे ज़रिए या लिफ्ट जे ज़रिए पाणी काफ़ी सारो कच्चे में मुंतक़िल कयो वेंदो आहे, उते आबादी थींदी आहे। सो जीअं सिंधी खे घणी ज़रूरत हूंदी आहे न पाणी जी अप्रैल में मई में, त इहो हिकिड़ो ॿियो रीज़न आहे उतां पाणी लिफ्ट ज़रिए चोरी थींदो आहे। ऐं जेको टीपी लिंक केनाल आहे तौन सां पंजनत जी ज़िक्र कयो, उहो बि सम्झो उहो तक़रीबन सॼो साल वहंदो आहे, छो जो पंजनत वटि पाणी हूंदो ई न आहे, घणे भाङे ताईं आबाद थींदो आहे। सो 300 किलोमीटर 400 किलोमीटर सफ़र करे दरिया आख़िर सिंध जी हदुनि में एंट्री कंदो आहे, गुडू बैराज वटि पहुचंदो आहे। ठीकु आहे, गुडू बैराज सिंध जो पहिरियों बैराज आहे। अच्छा, थोरो अॼु पाण पहुचे था हलूं, जेको तव्हां इंडस बेसिन ट्रीटी ॿुधो हूंदो, सिंध तास मुआहिदो जेको इंडिया ऐं पाकिस्तान में सिंध तास मुआहिदो थियो, त उनजी डिटेल बि तव्हांखे मां ॿुधायां। माना कहाणी निकिती आहे त भला थोरो जेतिरो मूंखे ख़बर आहे जेतिरी मां तव्हांखे शेयर कयां थो। सो पंजाब जॾहिं 1 यूनिट हयो आहे न, त 1 यूनिट जो मतिलबु हुयो सूबनि जी हैसियत कान्हे का, सभु हिकिड़ो ई सूबो आहे, जंहिंजो नालो छा हुयो, वेस्ट पाकिस्तान। सो वेस्ट पाकिस्तान जेतिरो जेको बजट हुयो उहो हिकु ई जात ख़र्च कंदा हुआ। हिकु ई जात मतिलबु माना मर्ज़ी आहे, जिते बि कनि, सिंध में कनि या पंजाब में कनि। उन वक़्तु सिंध पंजाब फिकर हुयो ई न, हिकिड़ो इलाइक़ो। सो उन्हनि पंहिंजा 3 दरिया खपाया, इंडिया खे सेल कया, ऐं उन जे बदिले में जेके पैसा मिलिया उन पैसनि सां उन सभु लिंक केनाल जोड़िया। ठीकु आहे, लिंक केनाल सिंधु दरिया में 2 लिंक केनाल निकिता, हिकिड़ो जीअं मथे ॿुधायो पहिरियां चश्मा झीलम लिंक केनाल, ऐं ॿियो केनाल हुयो तौनसा पंजनल लिंक केनाल। हाणे इहे पाणी सॼो खणी करे मोकिलींदा आहिनि पहिरियां झेलम दरिया में, झेलम दरिया जो पाणी वरी वेंदो आहे चिनाब में, चिनाब जो पाणी वेंदो आहे वरी रावी में, ऐं इहो सॼो पंजाब जो काफ़ी इलाइक़ा इन लिंक केनाल ज़रिए कनेक्टेड आहिनि ऐं आबाद थींदा आहिनि। सो उते जेको ख़र्चो हुयो उहो 1 यूनिट जे नाले ते हासिलु कयो वियो। 3 दरिया खपाए करे उनजी हिकु पाइप सिंध में ख़र्च कोन थी, सॼो सिस्टम पंजाब में थो। ऐं उन दौर में मंगला डैम बि ठाहियो वियो हुयो। ठीकु आहे न, पर इन जेको सिंध तास मुआहिदो हुयो उनमें इहो त 3 दरिया इंडिया खे, 3 दरिया पाकिस्तान खे मिलंदा। इंडिया खे कहिड़ा मिलिया, सतलुज मिलियो, रावी मिलियो, ऐं ॿियो ब्यास दरिया जेको उहो इंडिया में ई माना शामिल थी वेंदो आहे, सतलुज में या रावी में। बहरहाल, पर जेको तव्हां ॿियो इहे फॾा ॿुधा हूंदा न, बगलियार डैम, वूलर बैराज, जिते फॾो हलंदो आहे कश्मीर में इंडिया जो ऐं पंजाब जो या पाकिस्तान जो, त हे न ठाहियो, हे न ठाहियो। पर मुआहिदे में इहो लिखियलु आहे त इन्हनि 3 बैराजनि ते, सॉरी 3 दरियाहनि ते, इंडस ते ख़ैर हक़ न आहे इंडिया जो, छो जो परे बि आहे ऐं पाणी खणणु पॉसिबल बि न आहे। पर मुआहिदे जी शिकी आहे त कश्मीर में चिनाब दरिया मां इंडिया 2 लख या 3 लख जेको बि नंबर आहे एतिरा एकड़ ज़मीन आबाद करे सघे थो, हिकु ॻाल्हि। ॿियो, पाणी मां बिजली ठाहिण जे लाइ, पावर जनरेशन जे लाइ इन्हनि 2 दरियाहनि ते इंडिया पाणी खे रोके करे डैम बि ठाहे सघे थो। मतिलबु डैम पावर जनरेशन जे लाइ, आबादी जे लाइ न। मतिलबु उहो बैराज नथो ठाहे सघे, मुंहिंजो नालो खणे वूलर बैराज आहे या बकलियार डैम आहे, पर उनजो मक़सदु पाणी खे जमा करे पूरी हाइट तां किराइणो आहे त जीअं बिजली ठही सघे। उन ते हाणे पाण उहो पंहिंजो हथु कटायो आहे पंजाब या पाकिस्तान, त इंडिया वारा ठाहिनि था। उहो फॾो हले थो काफ़ी अरसे खां पोइ, नीलम झेलम प्रोजेक्ट ऐं ॿियो कचरो जेको बि आहे वूलर बैराज वारो या बगलियार डैम वारो। सो ईअं करण सां छा थियो, जो नुक़सान सिंध खे कहिड़ो थियो, सतलुज दरिया जेको आहे न उहो हिकिड़ो वॾो दरिया आहे, बाक़ाइदे सुठो दरिया, जेके पाण कंहिं ज़माने में सतलुज जेको आहे न इंडस में छोड़ न कंदो हो, डायरेक्ट चोलिस्तान मां थींदो, बहावलपुर ज़िले मां थींदो, रईमार मां थींदो, घोटकी ज़िले में एंट्री कंदो, सॼो थर लंघी करे समुंड में वञी छोड़ कंदो, जेके पाण हाकड़ो दरिया चवंदा आहियूं।
या उनजा ॿिया मुख़्तलिफ़ नाला रहिया आहिनि। हिकु हाकड़ो दरिया बि हुयो, ॿियो वरी पराण दरिया जेके चवंदा पराण, ठीकु आहे न। इहो हिन वक़्तु मुंहिंजा रस्ता या दरियाई जेके हूंदा आहिनि, रिवर बेड जेके चइबो आहे, पुराणा रस्ता मौजूदु आहिनि दरिया जा। सो सतलुज दरिया बेसिकली उन मुआदे नज़र में खपी वियो, इंडिया खे मिली वियो। उन मां जेको घणो घणो पाणी ईंदो हुयो उहो पाणी रुकिजी वियो दरिया में। मजमूई सिंधु दरिया में पाणी जी माना घटिजी वियो। पहिरें ज़माने में यानी कि 50 ऐं 60 जे ॾहाके खां अॻु में जेको पाणी हूंदो हुयो दरिया जो, उहो सॼो मिली करे 5 दरियानि जो या 10 दरिया जेके बि आहिनि सिंध जा मददगार दरिया, उहो पाणी सिंधु में खणी ईंदा ऐं सिंधु में जाम ॿोॾ ईंदी ऐं पाणी इलाही सारो हूंदो हुयो। पंजाब जा 3 दरिया खपाया, हिकु उहो पाणी बंदि थी वियो। वरी 5 दरियानि मां लिंक केनाल कढी करे जेके ज़मीन रावी ते आबाद थींदियूं हुयूं उहे आबाद कयईं। उन लिंक केनाल ज़रिए जेकी सतलुज ते ज़मीन आबाद थींदियूं हुयूं उहे बि आबाद कयईं। यानी इंडिया जेको पाणी रोकियो सतलुज ऐं रावी जो, त उन पाणी जो पूराव बि सिंधु दरिया मां लिंक केनाल ठाहे करे कंदो आहे। छो पंजाब वॾो सूबो आहे, इलाही सारी ज़मीन आहे, दरिया बि घणा आहिनि, दवा बि घणा आहिनि, स्ट्रक्चर तमामु वॾो आहे हुनजो। पाणी हितां खां हुते फेराए सघंदो आहे, हिकिड़े लिंक केनाल मां ॿिए लिंक केनाल में, हिकिड़े ज़िले मां 3 ज़िले में, ठीकु आहे न। सॼो सिस्टम कनेक्टेड आहे। सो कालाबाग डैम ते वरी थोरी ॻाल्हि थोरी कंदासीं, घणी न वीडियो डिघी थी वई आहे। त कालाबाग डैम मां हिकिड़ो लिंक केनाल कढण जो मनसूबो आहे। 2 आहिनि हू, पर हिकिड़े जी ॻाल्हि था कयूं पाण। उहो जेको झेलम दरिया ते पहिरियों बैराज आहिनि जेके रसूलाबाद बैराज चइबो आहे। रसूलाबाद बैराज कंहिं बि लिंक केनाल सां कनेक्टेड कोन्हे, ठीकु थी वियो न। बाक़ी पंजाब जा सभई बैराज लिंक थियल आहिनि पाण में वाहन जे ज़रिए, ठीकु आहे न। हिकिड़े बैराज मां पाणी कढे ॿिए बैराज में विझी सघनि था। पर झेलम दरिया जो जेको पहिरियों बैराज आहे जेके रसूलाबाद बैराज चवंदा आहिनि, उहो कंहिं बि लिंक केनाल सां कनेक्टेड न हुजण करे कालाबाग डैम ठाहिण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि हुयो त उतां लिंक केनाल कढे रसूलाबाद बैराज खे लिंक कजे, त जीअं पहिरियों बैराज बि पाणी जी खोट हुजण करे सिंधु दरिया मां पाणी खणी करे आबादी करे लिंक करे सघिजे। बेसिकली कालाबाग डैम जो वन ऑफ दी पर्पज़ इहो हुयो त उनखे कंहिं बि तरीक़े सां लिंक करे सघिजे सिंधु दरिया सां रसूलाबाद बैराज खे, ठीकु थी वियो। सो इहे सभई शयूं अॼोके हिसे में आयूं। अॻियो सफ़र पोइ वरी गुड्डू खां केटी बंदर थी वरी 3 हिसे में कंदासीं। फ़िलहाल वीडियो वॾी थी वई आहे, सो का ॻाल्हि रहिजी वई त वरी मां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां ख़बर आहे पंजाब जेको उभरंदो हिसो आहे जेके चोलिस्तान चवंदा आहियूं, उनजो काफ़ी सारो हिसो आबाद थी वियो आहे। असां वारो थर त माना ईअं गैराबाद पियो आहे, या मतिलबु दरियाई पाणी कोन्हे, नहरी पाणी उते न आहे वेंदो। पर पंजाब पंहिंजे हिसे मां जुगाड़ सुगाड़ करे हेठां हेठि मथे करे जेको बि कया आहिनि कमु, चोलिस्तान जो ॻपल हिसो काफ़ी सारो हिसो आबाद थी वियो आहे। इहे भावर नगर, चिश्तियां, हारूनाबाद, इहे जेके इलाइक़ा आहिनि उभरंदा, उहे काफ़ी हद ताईं आबाद आहिनि। सभु न आहे ज़ाहिर आहे, पर हिकु ज़ाहिर आहे हुते सिंध खां बहरहाल बहितर सिस्टम आहे न हुकूमत जो, करप्शन ख़ैर हर जाइ ते आहे, पर पोइ बि बहितर आहिनि। उहो पंहिंजे इलाइक़ा आबाद करे विया आहिनि, ठाहे विया आहिनि। चोलिस्तान बि जेको तक़रीबन आहे उहो बि सॼो त न आहे पर कुझु आबाद आहे। अहिड़ी तरीक़े सां थल जेको मां मथे ज़िक्र कयो पहिरियां, थल वारो इलाइक़ो उहो बि काफ़ी हद ताईं आबाद थिए थो पियो हाणे। पाणी बि जर्ज मिठो आहे। ऐं आख़िर में तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मां जेके चणा तव्हां ॿुधाया न, चणा सिंध में चणा त ज़ाहिर सिंध कचे में थींदा आहिनि, दरिया जे कचे में जीअं पाणी ॿोल वारो लहंदो आहे त चणा काईंदा आहिनि। पर या कंबर तालके में थींदा आहिनि, ज़िले में थींदा आहिनि चणा, नौंदेरे जे आसपास थींदा आहिनि चणा। पर जेको थल डेज़र्ट आहे उते सियारे में मींहुं चङो चङो पवंदो आहे, पंजाब आहे न, मींहुं सुठो पवंदो आहे। त थल केनाल जी भेटियुनि ते हर काहे चणा छटे वेंदा आहिनि ऐं सियारे में मींहुं पवण जे करे सॼो डेज़र्ट यानी थल डेज़र्ट साओ थी वेंदो आहे ऐं उते बाक़ाइदे चणनि जो फसल थींदो आहे। पाकिस्तान सभिनी खां वधीक चणा उतां पैदा थींदा आहिनि, मां पाण ॾिठो आहे उते भकर ज़िले में, लिया ज़िले में या मियांवारी जे कुझु हिसे में।
भिटुनि ते थल डिरड़ जे भिटुनि ते चणा कया वेंदा आहिनि। आहे न मज़े वारी ॻाल्हि? ठीकु आहे, थैंक यू।